शहदाद कोट के हिंदू बिरादरी के साथ मुसलसल होने वाले मजालिम और शहर में बढ़ते हुए बदअमनी के खिलाफ हिंदू बिरादरी समेत पूरा शहर सरापा एहतजाज। मेन कोटमोटू चौक पर एहतजाजी मुजाहरा व धरना। शिवम कुमार से उन ज़्यादती थी 3-4 ॾींहं थिया आहिनि उनजे इंसाफ़ जे लाइ आहे। सब को पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ो जवाबदार गिरफ़्तार आहे, पर वो घरनि में सुम्हियो पियो आहे, एसियुनि में सुम्हियो पियो आहे। गाॾी आहे कार उहा बरामद न थी आहे हिन वक़्त ताईं। उनखां पोइ जेके सैंपल वरिता अथऊं उन्हनि में जेको आहे सो लेट था कनि पिया मोकिलण में। सो इहे जेके नाजाइज़ियूं आहिनि, पुलिस केस खे ख़राबु करणु जेको आहे न वॾो हुनजो किरदारु मूंखे ॾिसण में अचे थो, मशकूक किरदारु आहे हुनजो। सो उनजे करे ई एहतजाज कयो आहे त असांखे इंसाफ़ जेको आहे उहो रुॻो चवण में न पर ॾिसण में बि अचे। ज़्यादती कई वई कंहिं बिरादरी जेको आहे उन मथां जेको आहे मुज़ाहिरो रैली बरमन रैली असांजी जल्द अज जल्द जेके शिवम सां जेका नाइंसाफ़ी थी आहे, इन सां जेका बदमज़गी थी आहे, असां चऊं था इन जा जवाबदार हिकिड़ो गिरफ़्तार आहे, ॿियो बि गिरफ़्तार थिए। असां वज़ीर आला सिंध कहूं, IG सिंध कहूं ऐं वज़ीर दाख़िला कहूं, अपील कंदासीं त गुज़ारिश कयो असां पंहिंजे लेबर जे तरफ़ों भरपूर इन सां साथ ॾिनो आहे ऐं साथ ॾींदासीं आख़िर ताईं। जेके बि असांजा सेलर आहिनि, राइस फैक्ट्रियूं आहिनि, असांजो सॼो लेबर हिन सां गॾु, हर एहतजाज में ॾुख सुख में हिन सां गॾु आहियूं। मज़लूम हिंदू बिरादरी सां जेको नाजाइज़ी थियो आहे, सख़्तु में सख़्तु लफ़्ज़नि में असां मज़म्मत था कयूं। हाणे सिंध धरती जा वारिस हिंदू आहिनि, सिंधी आहिनि। इन जे करे हाणे सिंध धरती जा वारिस शहर शहदाद कोट छॾे भॼी था वञनि कराची। ॿुधी कराची था वञनि, शेख बिरादरी बि वञनि था, लॾे था वञनि कराची। शहदाद कोट सेलर 105 सेलर में हाणे केतिरो बेरोज़गारी बि थिए थो। अहिड़ी सख़्तु ॻाल्हि हिंदू बिरादरी सां नाजाइज़ आहिनि। हिंदुनि सां नाजाइज़ी थी आहे ऐं हिकु मासूम खे जेको आहे सो ज़ोरियूं अगवा करे वञी जेको आहे सो उते वर्ग लाइ उन ते तशदुद कयूं अथऊं। उनजो जेको आहे सो FIR बि थी आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे ऐं जेको हिकिड़ो जवाबदार गिरफ़्तार कयो उनखे बि महिमान जीअं हरायो अथऊं, जंहिंजे करे हिंदू बिरादरी जेको आहे सो दिल आज़ारी थी आहे। मुजाहिरीन का वशन से बात करते हुए मजीद कहना था कि सिंध धरती असल में अमन अमान की अलामत है, मगर चंद बदमाशों की बदमाशी की बाइस इस वक्त हिंदू बिरादरी के लिए किसी मकतलगाह के बराबर है, जो बात नाकाबिले बर्दाश्त है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदाद कोट।